वेलकम बैक नाज़रीन। ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह चयो आहे त अॻूणी वफ़ाक़ी हुकूमत सहकार न कयो। संदसि ख़िलाफ़ अहिड़ी पावर प्लांट जो केस आहे जेको बहितरीन कमु करे रहियो आहे। कराची में कोऑपरेटिव ऐं विक्टोरिया मार्केटनि में बाहि लॻण सबबि मुतासिरनि में मुआवज़े जा चेक विरहाईंदे मुहम्मद अली शाह चयो आहे त जॾहिं बाहि लॻी त KCI जे अमलदारनि राब्तो कयो ऐं थींदड़ नुक़सान बाबति आगाह कयो। जंहिं आहे हुन चयो त दुकानदारनि खे ख़ातिरी कराई त सिंध हुकूमत मुतासिरनि जी हर मुमकिन सहकार कंदी। मुराद अली शाह चयो थी पावर प्लांट कराची में सस्ती बिजली फराहम करे रहियो आहे। काबीना खे चई छॾियो आहे त 3.5 सालनि जो कमु 1.5 साल में कयो वञे। कोऑपरेटिव मार्केट में बाहि 14 नवंबर 2021 में लॻी हुई। बाहि लॻण सबबि 358 दुकान सड़ी रख थी विया हुआ। तक़रीब में कोऑपरेटिव वारे सूबाई वसीर ॾाम इकराम धारे जो सैयद नासिर शाह, सईद गनी, शर्जील इना मेमण, मुर्तज़ा वहाब, वकार मेदी, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, सूबाई सेक्रेटरियुनि समेत KCI जे सदर मोहम्मद इदरीस ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। मटियारी वेझो क़ौमी शहर ते रोड हादसे दौरान हिकु ॼणो फौत थी वियो। अलनूर पेट्रोल पंप भरिसां क़ौमी शहर ते ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार मोरो वासी मुर्तज़ा जिस्काणी फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई, जंहिंजी सुञाणप मोटरसाइकिल सवार मोरो वासी मुर्तज़ा जिस्काणी तौरु थी आहे। वाक़िफ़ार ड्राइवर ट्रॉलर सिधो फ़रार थी वियो। पुलिस चवणु आहे त फ़ौरियत मोरो खां कराची मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त हादसो पेश आयो। घोटकी वेझो नौजवान पुलिसरार तौरु गुम थी वियो। वासन पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। अव्वल खे चाचर जो रवासी शमन चाचर गुज़िर राति खां गुम थी वियो। वासन पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसन मूजिबि शमन चाचर काल्ह राति खां घरां निकितल आहे, जेको हिन महिल ताईं वापसि नाहे मोटियो। संदसि मोबाइल नंबर बि मुसलसल बंदि आहे। गुम थी वियल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त घणी ॻोल्हा बाद शमन चाचर नाहे मिली सघियो। शक आहे त हुन खे कंहिं अगवा कयो आहे। सेवण में पुलिस कार्रवाई करे चोरी में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। महीनो अॻु अनीस उमराणी जे घर मां चोरी कंदड़ गिरोह मां पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान हथ करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार यासिर जोखियो ऐं शेर सुलंगी अनीस उमराणी जे घर मां सोन, दाज ऐं क़ीमती मोबाइल चोरी करे फ़रार थी विया हुआ। पुलिस मूजिबि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदनि जे कब्ज़े मां चोरी कयल अधु सामान हथ करे वरितो आहे। गंबट में अवलवा में दरासा माइनर से बुछड़ी में पाणी जी खोट ऐं वाहन जे खाटी न थियण ख़िलाफ़ मुतासिर आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त अवलवा जे बुछड़ी ऐं दरासा माइनर में पाणी जी शदीद खोट सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जूं सवें जरीब ज़रई ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त वाहन जी काठी न कराइण सबबि बुछड़ी ताईं पाणी नथो पहुचे, जंहिं सबबि आबादगारनि जूं तयारु फसल तबाह थी रहियो आहे। आपाशी अमलदार वास ज़मींदारनि खे पाणी जे विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबबि गंबट खां गॾिजी ताईं पाणी खे मुकमल तौरु बंदि कयो वियो आहे। आबादगारनि वज़ीर आला सिंध ऐं DC खैरपुर खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते अवलवा जी बुछड़ी में पाणी जी खोट खे ख़तमु करे आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। मलिर ज़िले इंतज़ामिया गडाब जे 14 ॻोठनि खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। गडाब सिटी जे सालिम मोहम्मद जमानी, अली रज़ा जोखियो, सुल्तान जोखियो, उमर गबोल, दाऊद खासकेली ॻोठ खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। गैर क़ानूनी करार ॾिनल ॻोठनि में अनवर खासकेली, लाल मोहम्मद, दरिया खान गबोल, इमाम बख्श, अली दाद, हिना कोऑपरेटिव सोसाइटी, उमर गबोल, खैर मोहम्मद मरी ऐं बेफार गोंदल शामिल आहिनि। आवाम खे ॻोठनि में प्लाट या घर ख़रीद न करण जो DC मलिर इरफान सलाम तरफ़ां हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। थारू शाह वेझो प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जो मरम्मती कमु बंदि करण ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दिलफूटा जे बॉयज़ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत जो कमु अधु छॾे ॾियण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाज
मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त ठेकेदार शाहनवाज़ सहतो ऐं इंजीनियर मिली भगत करे लखे रुपया हड़प करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि स्कूल जी मुरमत वारो कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे। मुज़ाहिरीन चयो त स्कूल जी बिल्डिंग जो कमु अध में छॾे ठेकेदार लापता थी वियो आहे, जंहिं सबबि शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। स्कूल जे हेडमास्टर सैयद आबिद हुसैन शाह चयो त स्कूल जी बिल्डिंग जो कमु मुकमल कराइण लाइ तालीम खाते जे आला अमलदारनि खे बार बार चयो वियो, पर ॿुधण वारो को बि न आहे। हुननि वधीक चयो त बिल्डिंग ज़बून हुअण ऐं मुरमत न थियण सबबि शागिर्दनि खे जान जो ख़तरो आहे। शागिर्द मजबूरन गर्मी में खुलियल आसमान हेठि तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल इंतिज़ामिया वॾे वज़ीर मादली शाह तालीम खाते जे वज़ीर खां मुतालबो कंदे चयो त बिल्डिंग जो मुरमती कमु मुकमल कराए ॾिनो वञे ऐं करप्शन में मुलविस ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जोही में म्यूनसिपल जे मुलाज़िमनि खे इतिजा कपिड़ा न मिलण ख़िलाफ़ CMO ऐं फोकल पर्सन ख़िलाफ़ म्यूनसिपल ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़मीसुल जमाली, शरीफ़ुद्दीन पहवर, मोहम्मद बख्श काडी, अशरफ जमाली ऐं बिन अफ़गानी में इतिजा कपिड़ा न मिलण ते इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि साफ़ इनारो ॿुधाईंदे इल्ज़ाम हयो त हर साल नंढनि मुलाज़िमनि खे इतिजा कपिड़ा ॾिना वेंदा आहिनि, पर हाणे CMO ऐं फोकल पर्सन इतिजा कपिड़ा ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। हुननि इल्ज़ाम हणींदे चयो त ईद जे मौक़े ते मुलाज़िमनि लाइ ईंदड़ कपिड़नि जे पैसनि जा बिल मंज़ूर कराए करप्शन कई पई वञे। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह ऐं ॿिनि लाॻापियल अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त हर साल जीअं हिन साल बि नंढनि मुलाज़िमनि खे ईद जा कपिड़ा ॾिना वञनि त जीअं ईद करे सघिजे। ॿी सूरत में कमु छॾ हड़ताल जारी रखी वेंदी। कश्मीर में जमात इस्लामी जे सरबराह सिराजुल हक़ जे सॾ ते इसराइली जारियत ख़िलाफ़ फ़लस्तीन सां यकजहती ॾिहाड़ो मल्हायो वियो। अफ़ज़ल अता कलवट, मंसूर अहमद, ज़ुल्फ़िकार अली मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में इसराइली जारियत ख़िलाफ़ एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे जमात इस्लामी कश्मीर जे अॻवाणनि चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां फ़लस्तीनी मुसलमाननि ते इसराइली फ़ौज जे ज़ुल्मनि ऐं जारियत जो सिलसिलो जारी आहे। हुन चयो त अक़वाम मुतहिदा खे फ़लस्तीन में मज़लूम फ़लस्तीनियुनि जो वहंदड़ रत नज़र नथो अचे। हुननि वधीक चयो त 57 इस्लामी मुल्कनि जी इसराइली गुंडागर्दी ऐं दहशतगर्दी ते ख़ामोश समझ खां ॿाहिरि आहे। ठरी मीरवाह जे शाखनि में पाणीअ जी अतरादु खोट ऐं बिज जी ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी सिविल सोसाइटी पारां टायरनि खे वायूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इम्तियाज़ दस्ती, न्याज़ दस्ती, ज़ुल्फ़िकार दस्ती ऐं बिज अफ़गानी में शाखनि में पाणी खोट ऐं बिज जी वाधू लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आबाशी अमले पारां मीरवाह में पाणीअ जी अतरादु खोट ॾेखारे आबादगारनि खे परेशान कयो वियो आहे, जॾहिं त बासणनि खे बुछड़ी ताईं पाणी पहुचाए पियो वञे। मुज़ाहिरीन चयो त आबाशी अमलदारनि पारां बिलावल वाह, सदारन वाह समेत ॿिनि शाखनि खे बंदि करे बासर माण्हुनि खे पाणी फ़राहम कयो पियो वञे। हुननि वधीक चयो त पाणी खोट सबबि फ़सुल तबाह थी रहियो आहे, जंहिं सबबि आबादगार सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। मुज़ाहिरीन आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते ठरी मीरवाह जे शाखनि में पाणी छूड़ कयो वञे ऐं बिज जी गैर क़ानूनी लोड शेडिंग ख़तमु कई वञे। दरिया खान वरी वेझो क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जे वासनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुलाम हैदर मरी, साहिब खान मरी ऐं एजाज़ मरी जी अॻवानी में बदरुद्दीन मरी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ातिल गिरफ़्तार न थियण जी सूरत में मरी बिरादरी पारां 24 ऐं 25 अप्रैल ते मेरान हाईवे वटि धरणे जो ऐलान कयो वियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त मरी ऐं वॻण बिरादरी जे धुरियुनि में हलंदड़ तकरार सां को बि वास्तो न हुअण बावजूदि वॻण बिरादरी जे हथियारबंदनि बेगुनाह नौजवान बदरुद्दीन खे क़त्ल कयो आहे। मुज़ाहिरीन चयो त वॾी गुज़रण बावजूदि पुलिस क़त्ल में मुलविस हिकु बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। DSP एजाज़ मेमण क़ातिलनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां खेनि तहफ़्फ़ुज़ ॾेई रहियो आहे। ॿिए पासे पुलिस चवण आहे त जवाबदार धुरघर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। खानपुर महर में पुलिस एहलकारनि पारां नौजवान खे तज़लील जो निशानो बणाए केस खंभड़ ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो।
अहमदीन आलमानी, मोहम्मद बख्श मोला बख्श ऐं ॿियनि पारां नौजवान अब्दुल गनी आलमानी खे तशद्दुद ऐं तस्लील जो निशानो बणाइण खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चोथ हफ़्तो अॻु पुलिस एहलकार मोहम्मद हसन जिस्कानी ऐं ॿियनि बिना जवाज़ शहर जे चौक वटि अब्दुल गनी आलमानी खे तशद्दुद ऐं तस्लील जो निशानो बणाए खंबे विया आहिनि। उन्हनि चयो त पुलिस नौजवान जे खीसे मां रोक रक़म ऐं 20,000 ऐं 2 मोबाइल फ़ोन्स बि खणी विया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त पुलिस एहलकार मोहम्मद हुसैन जिस्कानी इलाइक़े में ऋण वारे ॾिनो आहे ऐं गिरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि वधीक चयो त पुलिस नौजवान खे कूड़े केस में फासाए जेल माणे छॾियो आहे। ॻोठाणनि DIG सखर SSP घोटकी ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर बदमस्त एहलकार मोहम्मद हसन जिस्कानी ख़िलाफ़ कार्रवाई करे नाहक गिरफ़्तार कयल नौजवान खे आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। नौशहर फ़िरोज़ में इंतज़ामिया पारां मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव लाइ ॿारनि खे टीका लॻाइण लाइ आगाही रैली कढी वई। डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि जी अॻवानी में ॿारनि खे बीमारियुनि खां बचण लाइ सिविल अस्पताल खां प्रेस क्लब ताईं आगाही रैली कढी वई। उन मौक़े ते DC चयो त आवाम ॿारनि खे 11 बीमारियुनि खां बचाव लाइ टीका हणाए त जीअं मुस्तक़बिल जा मामूर बीमारियुनि खां बची सघनि। हुन चयो त ॿार मुस्तक़बिल मामूर आहिनि, उन लाइ उन्हनि खे टीका लॻाइण तमामु लाज़मी आहिनि। DC चयो त वालिदैन खे घुर्जे त हू पंहिंजे ॿारनि खे बीमारियुनि खां बचाव वारा टीका लॻाइनि। वालिदैन में आगाही जे हवाले सां ई रैली कढी वई आहे। कोटड़ी में नवाबशाह जे STP अॻवान ते कूड़ा केस दाख़िल करण ते पुलिस ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यूनिस सोठो, अमजद मस्तोई, गुलाम मुस्तफ़ा ऐं जी अॻवानी में STP अॻवाननि ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ स्टेशन रोड खां अलमदीना चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त नवाबशाह में STP अॻवाननि निसा कीरियो ऐं ॿिनि पारां बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज करण ते पुलिस संदनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त अॻवाननि मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। कोटड़ी वेझो सरकारी स्कूल जो तरक़ियाती कमु रोलड़े जो शिकार थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुख्तियार चन्ना, सलामुद्दीन, अब्दुल हमीद चन्ना, मोहम्मद यूसुफ चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में ईसा दिल ॻोठ में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जो तरक़ियाती कमु रोलड़े जो शिकार थी वञण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया ॾाढो ॿुधाईंदे चयो त गुज़िरियल केतिरे ई सालनि खां स्कूल जो कमु रोलड़े जो शिकार कयो वियो आहे, जंहिं सबबु ॿारनि जी तालीम तबाह थी वई आहे। हुन चयो त ठेकेदार स्कूल जो कमु अधु में छॾे ग़ाइब थी वियो आहे, जंहिं सबबु स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द तालीम जे ज़ेवर खां महरूम थी रहिया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त तालीम खाते आला मदारनि खे बार दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि स्कूल जो कमु मुकमल न पियो कराए वञे। मुज़ाहिरीन तालीम खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त जल्द स्कूल जे ॾावती कमु मुकमल कराए वञे, ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचाई सघिजे। जमाल शाह वेझो मीरकड़ शाख में पाणी जे एतिरादु खोड़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लाल बख्श धारे जो, तनवीर हुसैन ज़रदारी ऐं अनवर धारे जो जी अॻवानी में पाणी जे एतिरादु खोड़ ख़िलाफ़ लुंडे शाख स्टाफ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़ाली शाख अंदरि वेही पाणी नाहे छो भला, करबला ऐं राशि ऑफिसरनि खे हटाइण जा नारा हया विया। मुज़ाहिरीन मीडिया ॾाढो ॿुधाईंदे चयो त आपाशी अमलदार बुसरी जो पाणी वेण जे आबादकारनि खे रिश्वत एवज़ विकिरो करे रहिया आहिनि। हुननि चयो त शाख में पाणी न हुजण सबबु चौपायो माल मरी वियो आहे, जड़ जो पाणी बि खारो थी वियो आहे, जंहिं सबबु मजबूरन पीअण लाइ बि शाख जो पाणी इस्तेमालु कयो वेंदो आहे। हुननि आपाशी खाते जे आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त बुसरी में पाणी छोड़ करे ज़मीनूं बंजर थियण खां बचाई वञनि। ठारू शाह कोरा खाते जे मुलाज़मनि पारां मुतालबनि जी मदद लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टाइम स्केल फ़ौती कोटा ते अमल न थियण ऐं चौकीदारनि खे सीनियरिटी मूजिबि प्रमोशन न मिलण ख़िलाफ़ कमु छॾे हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जावेद यूनिस, राजपर, मोहम्मद गोपांग ऐं ॿियनि चयो त फूड खाते अंदरि एग्री चरवट राज जो कानून हली रहियो आहे। हुन चयो त करप्शन में मुलविस ऑफिसरनि जा प्रमोशन कया पिया वञनि, चौकी ख़िलाफ़ ड्यूटी कंदड़ फटेवालनि ऐं ड्राइवरनि समेत नंढनि मुलाज़मनि खे प्रमोशन न पिया ॾिना वञनि। मुज़ाहिरीन आला इख्तियारनि खां त फौरी तौर ते मुलाज़मनि जा मसइला हल कया, जॾहिं सिंध अंदरि एहतजाज कयो वेंदो।